सवात एक्सप्रेस वे ते खाना बदोश मुसाफ़िरनि सां भरियल तेज़ रफ़्तार ट्रक पलटी थी पियो। नतीजे में 15 खां वधीक माण्हू फोत थी विया जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी थिया। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि मालाकंड में सवात एक्सप्रेस वे वेझो खाना बदोश सां भरियल तेज़ रफ़्तार ट्रक पलटी थी पई। फोतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ सवात जे इलाइक़े बहरीन सां आहे, जॾहिं त डिप्टी कमिश्नर मालाकंड मोहम्मद फयाज़ मूजिबि फोत थींदड़नि में ॿारनि जो अंग वधीक आहे। पंजाब हुकूमत इंतहा पसंदीअ में मुलविस पार्टियुनि ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ जी सदारत हेठि सूबे में अमन बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त नफ़रत पखेड़नि ऐं लाक़ानूनियत में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस ऑफिसरनि जी शहादत ऐं संदनि मिल्कियत खे माली नुक़सान रसाईंदड़ इंतहा पसंद माण्हुनि खे जमायत जे 4थे शेड्यूल में गिरफ़्तार कयो वेंदो। संदनि मिल्कियतूं औक़ाफ़ खाते हवाले कयूं वेंदियूं। इंतहा पसंद पार्टी जे बैनर, पोस्टर ऐं इश्तिहारनि ते पाबंदी लॻाई वेंदी, जॾहिं त इंतहा पसंद पार्टियुनि जा बैंक ऐं सोशल मीडिया अकाउंट बंदि कया वेंदा। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अवाम खे ख़ुराक ताईं महफ़ूज़ रसाई हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। दुनिया में 16 अक्टूबर 1979 खां हर साल ख़ुराक जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हिन साल जो मौज़ू बहितर खाधे ऐं मुस्तक़बिल लाइ तजवीज़ कयो वियो आहे। पाकिस्तान में ज़राअत सां मईशत जी बुनियाद ऐं लखें माण्हुनि जो रोज़गार जुड़ियल आहे। मौसमियाती तब्दीलियुनि, ॿोॾ ऐं महांगाई सबबि ख़ुराक जी खोट वधी रही आहे। केतिरा ई ख़ानदान अञा ताईं सेहतमंद ख़ुराक हासिल नथा करे सघनि। ॿारनि में ग़िज़ाई खोट हुकूमत लाइ वॾो चैलेंज आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां कयल एहतजाज जा नतीजा साम्हूं अची विया। गुज़िरियल राति पंजाब हुकूमत बिलावल हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस एहलकार ॿीहर मुक़ररु करे छॾिया। पीपी अॻुवाणनि चयो त पंजाब हुकूमत बिलावल हाउस खे ॿीहर सिक्योरिटी फ़राहम करे अक़ुलमंदी जो मुज़ाहिरो कयो आहे। बिलावल हाउस लाहौर जी सिक्योरिटी वापसि वठण ते पीपी अॻुवाणनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। पंजाब जी वज़ीर इत्तलात उज़मा बुखारी बिलावल हाउस जी सिक्योरिटी वापसि करण वारे फ़ैसिले जी तरदीद कंदे चयो आहे त बिलावल हाउस जी सिक्योरिटी कॾहिं बि वापसि नाहे वरिती वई। सिक्योरिटी वापसि वठण वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म ऐं पीटीआई जे अॻुवान नवाबज़ादा लियाक़त अली ख़ान जी 74वीं वरसी अॼु मल्हाई वई। क़ाइदे आज़म जे वेझे साथी ऐं आज़ादी वारी जदोजहद जे मरकज़ी अॻुवान लियाक़त अली ख़ान खे 16 अक्टूबर 1951 में गोली हणी शहीद कयो वियो। लियाक़त अली ख़ान 1896 में पंजाब जे ज़िले करनाल में जनमु वरितो। संदसि क़त्ल जी गुजारत अॼु ॾींहं ताईं हल नाहे थी सघी।